केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 15 हिस्सो ॿियो तसवराती खाको कॉन्सेप्ट मैप आवां केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना आवां के संदालान स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे तसवराती खाको कॉन्सेप्ट मैप। कॉन्सेप्ट डायग्राम जे असीं पहिरें हिस्से में ऑर्गेनिक कंपाउंड्स जा सोर्सिस पढ़िया हुआसीं त उन जा 3 सोर्सिस हूंदा आहिनि, हिकिड़ो जानवर, ॿियो बूटा ऐं टियों हथरादू लेबोरेटरी में तैयार थींदड़ ऑर्गेनिक कंपाउंड्स। ऐं ॿियो असां इहो पढ़ियो हुयोसीं त नामियाती मुरकबनि खे ज़ाहिर करण लाइ 4 क़िस्मनि जा फार्मूला इस्तेमालु थींदा आहिनि। मालिक्यूलर फार्मूला जिन जा मिसाल ॾिना हुआसीं, स्ट्रक्चरल फार्मूला, कंडेंस फार्मूला ऐं इलेक्ट्रॉनिक फार्मूला। अॼु असीं ऑर्गेनिक कंपाउंड्स जा इस्तेमालु उन्हनि बाबति ॻाल्हाईंदासीं। असीं पंहिंजे चैप्टर में पढ़ियो हुयोसीं त ऑर्गेनिक कंपाउंड्स खे खाधे जे तौर ते बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। कपिड़ा जेके असांजा थियनि था उन्हनि में बि जेको फैब्रिक आहे उहो हिकिड़ो ऑर्गेनिक इस्तेमालु थींदो आहे, जेको ऑर्गेनिक कंपाउंड्स मंझां ई तैयारु कयो वञे थो। घर जेके आहिनि असांजा उहे पिणु उन्हनि में जेको काठ वग़ैरह आहे या जेको कपिड़ो इस्तेमालु थींदो आहे, कारपेट्स वग़ैरह में, कर्टेन्स में, उहे समूरा असांजा ऑर्गेनिक कंपाउंड्स जो ई हिकिड़ो इस्तेमालु आहिनि। ऐं जेके क्लीनिंग एजेंट्स वग़ैरह थींदा आहिनि उन्हनि में पिणु ऑर्गेनिक कंपाउंड्स जेके आहिनि उहे इस्तेमालु थींदा आहिनि। फ्यूल त असांजे चौधारी घणे खां घणो अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो हाइड्रोकार्बन्स वारो इस्तेमालु कयो वियो आहे। जीअं सुई गैस आहे, घर में असां उहा ॿारींदा आहियूं, जीअं असांजो घासलेट आहे, या जीअं पेट्रोल आहे गाॾियुनि में ॿारण तौर ते इस्तेमालु थिए थो। जेको बि जहाज़नि जो जेको तेल आहे उहो पिणु फ्यूल जेको आहे हाइड्रोकार्बन्स जो हिकिड़ो क़िस्म आहे। यानी अॼु ॾींहं ताईं जेको हाइड्रोकार्बन्स खे असीं फ्यूल तौर ते इस्तेमालु कयूं था उहो उनजो अञा को ॿियो अल्टरनेट एतिरी जॻह न वठी सघियो आहे, भले सोलर एनर्जी हुजे या बिजली हुजे। हिननि जो ऑर्गेनिक कंपाउंड्स जो एज़ अ फ्यूल तमामु वॾो इस्तेमालु अॼु बि दुनिया में जारी आहे। मेडिसिन्स तौर ते पिणु कार्बन असांजा ऑर्गेनिक कंपाउंड्स जेके आहिनि उन्हनि खे तयारु इस्तेमालु कयो वेंदो आहे। ऐं असांजो रॉ मटीरियल तौर ते रबड़ वग़ैरह जेको आहे सो, या जीअं डांबर आहे उहो बि ऑर्गेनिक कंपाउंड जो हिकिड़ो रॉ मटीरियल आहे। ऐं कार्बन ब्लैक आहे उहो बि आहे, वैक्स आहिनि, उहे समूरियूं जेके शयूं आहिनि असांखे ऑर्गेनिक कंपाउंड्स जा मुख़्तलिफ़ इस्तेमालु ॿुधाइनि थियूं। मिसाल जे तौर ते पनो जेको ठहे थो उनजो सेल्यूलोज़ अंदरि हूंदो आहे, उन मां पनो तयारु थींदो आहे, इहो सेल्यूलोज़ ऑर्गेनिक कंपाउंड आहे। फैब्रिक कपिड़ो जेको आहे उनजो जेको धाॻो थींदो आहे उहो सेल्यूलोज़ मां, नायलॉन मां, रेयॉन मां ठहंदो आहे। ऑर्गेनिक जेके मटीरियल आहिनि उन्हनि मां कपिड़ो तयारु थिए थो। नेल पॉलिश आहे जेको नाइट्रोसेल्यूलोज़ जो ब्यूटाइल एसीटेट जो ठहियलु हूंदो आहे, इहे पिणु ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि। असांजो जेको सोप आहे उहो फैटी एसिड जे साल्ट्स मां तयारु थींदो आहे। फैटी एसिड्स पाण जेके आहिनि उहे ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि। कैंडल आहे जेका वैक्स जी ठहियलु हूंदी आहे, जेको ऑर्गेनिक कंपाउंड आहे। गैसोलीन जेका इस्तेमालु थिए थी उहा मिक्सड हाइड्रोकार्बन हूंदा आहिनि, जेको आमतौर ते तव्हां पेट्रोल जी सूरत में इस्तेमालु कंदा आहियो। हाणे जेको CNG आहे, कंप्रेस नेचुरल गैस, उहा पिणु हाइड्रोकार्बन आहे। LPG आहे उहा पिणु तव्हांजी हाइड्रोकार्बन आहे। हाइड्रोकार्बन्स असांजी ज़िंदगीअ में तमामु वॾे पैमाने ते इस्तेमालु थींदड़ कीमियाई मुरकब आहिनि। ऑर्गेनिक कंपाउंड्स जे बारे में असां हिकिड़ियूं होमोलागस सीरीज़ पढ़ियूं हुयूंसीं, अल्काइल रेडिकल्स पढ़िया हुयासीं। होमोलागस सीरीज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त होमोलागस सीरीज़ उहे हिकिड़ा ऑर्गेनिक कंपाउंड्स जा ख़ानदान हुया जिन में अंदरि जेकी मुरकब अची पिया वञनि उन्हनि में पंहिंजूं हिकु जहिड़ायूं तमामु घणियूं हुयूं। मिसाल जे तौर ते जीअं असां कंहिं फैमिली जो मिसाल ॾींदा आहियूं त उन्हनि जी फैमिली मेंबर जेके आहिनि उहे मुहाणनि में हिक ॿिए सां मिलंदा आहिनि, पर उन्हनि में वरी फ़र्क़ु बि हूंदो आहे, उहे सफ़ा हिकु जहिड़ा कोन हूंदा आहिनि। होमोलागस सीरीज़ बि ईअं मुख़्तलिफ़ ख़ानदान थींदा आहिनि। हिकिड़ी जेकॾहिं हिकिड़े ऑर्गेनिक कंपाउंड जी मिसाल जे तौर ते अल्केन जी होमोलागस सीरीज़ खणो तव्हां त मीथेन, ईथेन, प्रोपेन, इहे 3 हिकिड़ा घर भाती आहिनि अल्केन होमोलागस सीरीज़ जा। हाणे हिननि में हिकु जहिड़ाई आहे, हिकु जहिड़ाई कहिड़ी आहे त ॾिसो, कार्बन हीअ या हीअ या हीअ या हे कार्बन, इन टिनी में हिकु जहिड़ाई आहे त इहे सभिनी में सिंगल कोवेलेंट बॉन्ड मौजूदु आहे, कंहिं में बि डबल बॉन्ड कोन्हे को। इहे इन ॻाल्हि में पाण में हिकु जहिड़ा आहिनि। ईअं वरी ॿी जेका असांजी होमोलागस सीरीज़ हुई असां उहे ॾिठियूं हुयूं अल्कीन। मिसाल जे तौर ते अल्कीन, उन्हनि जो जनरल फार्मूला सभिनि जो हिकु जहिड़ो हुयो, CnH2n।
अल्केन जो जनरल फार्मूला आहे CnH2n+2। हाणे अल्कीन जो मिसाल आहे हिकिड़ो, उन में ॾिसो CH2 डबल बॉन्ड CH2, या ॿियो मिसाल आहे CH2 डबल बॉन्ड CH2। हाणे ॾिसो अल्कीन में हिननि ॿिन्ही मेंबरनि में हिकु जहिड़ाई कहिड़ी आहे त डबल बॉन्ड मौजूदु अथनि। ही ॿी होमोलागस सीरीज़ आहे, हीअ हिकिड़ी होमोलागस सीरीज़ आहे, यानी हे हिकिड़ो ख़ानदान आहे, हे हिकिड़ो ख़ानदान आहे। हिन ख़ानदान में जेके मेंबर हूंदा, जेके गर्भाती हूंदा, जेके अल्केन अची विया, उहे सभु पाण में कुझु ख़ासियतुनि में मोनोमर में हिकु जहिड़ा हूंदा। ईअं वरी अल्कीन हिकिड़ी ॿी होमोलागस सीरीज़ आहे, ॿियो ख़ानदान आहे, उन जा मेंबर वरी पाण में कुझु ॻाल्हियुनि में हिकु जहिड़ा हूंदा। अल्काइन, हेलो अल्केन, अल्कोहल, ईथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक एसिड, ईस्टर, इहे समूरा जेके आहिनि होमोलागस सीरीज़ आहिनि, अलॻि अलॻि ख़ानदान आहिनि। ऐं उन खां पोइ हिते असां ॿियो पढ़ियो हुयोसीं अल्काइल रेडिकल्स। रेडिकल जे बारे में असां इहो पढ़ियो हुयोसीं त रेडिकल हिकिड़ी उहा कीमियाई स्पीशी आहे, उहा कीमियाई जिन्स आहे जंहिं वटि हिकिड़ो इलेक्ट्रॉन अनपेयर्ड हूंदो आहे, यानी उन जेको एलिमेंट आहे, जेको आंसर आहे, उनजे एटम में हूंदा आहिनि पेयर्ड इलेक्ट्रॉन, पर हिकिड़ो इलेक्ट्रॉन अहिड़ो हूंदो जेको अकेलो हूंदो, अनपेयर्ड हूंदो, त पोइ हिनखे असां चवंदासीं रेडिकल। हाणे इहो रेडिकल जेको आहे हिकु इलेक्ट्रॉन हुजण जे करे रिएक्टिव हूंदो आहे, वञी करे ॿिए ते उन ते हमिलो करे उनजो इलेक्ट्रॉन हासिलु करण जी कोशिशि कंदो आहे, त जीअं अनपेयर्ड इलेक्ट्रॉन खे जोड़े में तब्दील करे सघे। ऐं असां वरी पोइ अल्काइल रेडिकल्स पढ़ियो हुयोसीं। अल्काइल रेडिकल बुनियादी तौर ते अल्केन मां ठहंदा आहिनि। कीअं ठाहींदा आहियूं असां? हाणे मिसाल जे तौर ते मीथेन आहे, अल्केन जो नंढो नंढो भाती आहे, फार्मूलो छा अथसि CH4। हाणे छा कंदासीं, हिन मां हिकिड़ी हाइड्रोजन कढंदासीं त हिन जो अल्काइल ठही वेंदो। मीथेन मां CH4 मां हिकिड़ी कढियोसीं त CH3 थी वियो। हाणे छा थी वियो, तव्हांजो अल्काइल ठही वियो, मीथेन जो अल्काइल मिथाइल। ईथेन आहे C2H6, हाणे हिन जी हिकिड़ी हाइड्रोजन कढो त थी वेंदो C2H5, अल्काइल ठही वियो। ईथेन जो अल्काइल इथाइल। प्रोपेन जो तव्हांजो थींदो अल्काइल प्रोपाइल। ईअं ब्यूटेन मां ब्यूटाइल, पेंटेन मां पेंटाइल। असीं ईअं अल्काइल रेडिकल्स सिखिया हुयासीं, उन्हनि जी असां स्ट्रक्चर ॾिठी हुईसीं, ऐं उन्हनि जो रिएक्शन जेको आहे उहो पिणु असां डिटेल में पढ़ियो हुयोसीं। ऑर्गेनिक कंपाउंड्स जे बारे में असां ॿियो पढ़ियो हुयोसीं। ऑर्गेनिक कंपाउंड्स ते अटैच थियल मुख़्तलिफ़ फंक्शनल ग्रुप। तव्हांखे यादि हूंदो त फंक्शनल ग्रुप जी वस्फ़ छा आहे? अहिड़ो एटम या एटमनि जो ग्रुप जेको कंहिं बि हाइड्रोकार्बन खे हिकिड़ो ख़ासि फंक्शन ॾिए, त उनखे असां ग्रुप खे या एटम खे या एटमनि जे ग्रुप खे चऊं पिया त इहो फंक्शनल ग्रुप आहे। मिसाल जे तौर ते हिकिड़ो फंक्शनल ग्रुप हुयो अल्कोहल, ॿियो हुयो ईथर, अमाइन, ऐं अल्काइल हेलाइड, ऐं डबल बॉन्ड या ट्रिपल बॉन्ड। इहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असांजा फंक्शनल ग्रुप हुया, जिन खे असां वरी विरायो हुयोसीं। हिकिड़ा उहे फंक्शनल ग्रुप जिन में कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन हुजे, यानी ऑक्सीजन वारा फंक्शनल ग्रुप, मिसाल तौर अल्कोहल, ईथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक एसिड या ईस्टर। ॿिया फंक्शनल ग्रुप हुया जिन में कार्बन, हाइड्रोजन सां गॾु नाइट्रोजन अटैच थियल हुजे, नाइट्रोजन बेस्ड फंक्शनल ग्रुप्स, जंहिंखे नालो ॾिनो हुयोसीं असां अमाइन्स जो। टियों असां फंक्शनल ग्रुपनि जो क़िस्म पढ़ियो हुयोसीं, अहिड़ा फंक्शनल ग्रुप जिते कार्बन ऐं हाइड्रोजन सां हेलोजन्स अटैच थियल हुजे, अल्काइल हेलाइड, जीअं मिथाइल क्लोराइड आहे या इथाइल ब्रोमाइड आहे, त हुते जेको हेलोजन आहे ब्रोमीन ऐं क्लोरीन या फ्लोरीन, उहो फंक्शनल ग्रुप तौर ते कमु थो करे। ऐं ॿियो असां चोथों क़िस्म पढ़ियो हुयोसीं, अहिड़ा फंक्शनल ग्रुप जेके डबल बॉन्ड ऐं ट्रिपल बॉन्ड ते मुश्तमिल हुजनि। अल्कीन जे अंदरि जीअं डबल बॉन्ड मौजूदु हूंदो आहे कार्बन कार्बन विच में, अल्काइन जे विच में जीअं ट्रिपल बॉन्ड मौजूदु हूंदो आहे ॿिनि कार्बन जे विच में। इहे असांजे फंक्शनल ग्रुपनि जा 4 क़िस्म हुया। असीं हिन पहिरें क़िस्म खे हिते ॾिसी था वठूं त कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जा जेके फंक्शनल ग्रुप आहिनि, अल्कोहल्स, ईथर, उहे कहिड़ा आहिनि। अल्कोहल्स में असां पढ़ियो हुयोसीं प्राइमरी अल्कोहल, सेकेंडरी अल्कोहल, टर्शरी अल्कोहल। हाणे प्राइमरी, सेकेंडरी, टर्शरी जी तव्हांखे वस्फ़ यादि हुजणु घुरिजे त प्राइमरी अल्कोहल या को बि ग्रुप जेकॾहिं तव्हां चओ था उहो प्राइमरी आहे, त उन प्राइमरी में छा थींदो आहे त जेका कार्बन आहे उहा पाण ॿी हिकिड़ी कार्बन सां अटैच थियल हूंदी आहे। हेॾां अथसि हाइड्रोक्सिल ग्रुप, हिते ॾिसो तव्हांजो CH2 आहे, हेॾां हिकिड़ो बसि CH2 हूंदसि या CH3 हूंदसि, यानी हिकिड़ी कार्बन हूंदसि, भले प्रोपाइल हुजेसि, CH2 CH3 OH। ही प्राइमरी अल्कोहल आहे असांजो। हिनखे असां सॾियूं था इथनोल,
ॿियो आहे सेकेंडरी अल्कोहल। सेकेंडरी अल्कोहल में जेका हाइड्रोक्सिल सां कार्बन अटैच हूंदी उहा ॿिनि कार्बन सां अटैच थियल हूंदी। मिसाल जे तौर ते ॾिसो तव्हां हिते CH आहे, हेॾां CH3, हेॾां CH3, हेॾां OH, हिनखे चवंदासीं असां प्रोपेनोल। ईअं वरी टर्शरी अल्कोहल यानी हाइड्रोक्सिल सां अटैच थियल कार्बन ॿियनि कार्बन सां अटैच थियल हूंदी आहे। मिसाल जे तौर ते हीअ आहे, हीअ कार्बन, हेॾां 1 2 3 कार्बन सां हीअ अटैच आहे, हेॾां हाइड्रोक्सिल ग्रुप अथसि, हे आहे ब्यूटेनोल। ईअं वरी ईथर्स में बि ॾिसो त ऑक्सीजन मौजूदु आहे, हेॾां बल्काइल ग्रुप हूंदुसि, हेॾां बल्काइल हूंदुसि, विच में हूंदो ऑक्सीजन, इहो ईथर्स ग्रुप आहे। अल्डिहाइड में बि ऑक्सीजन जेका आहे सो मौजूदु हूंदी आहे, बाक़ी हाइड्रोजन ऐं कार्बन अथसि। कीटोन में बि ऑक्सीजन मौजूदु आहे, कार्बोक्सिलिक एसिड्स में बि ऑक्सीजन मौजूदु आहे, ईस्टर्स में बि ऑक्सीजन मौजूदु आहे। ऐं इहे सभई उहे फंक्शनल ग्रुप आहिनि जिन में कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मौजूदु आहे। बक़ाया जेके ॿिया क्लास आहिनि या डिविजन्स आहिनि फंक्शनल ग्रुप्स जूं, असां उन्हनि खे ईंदड़ वीडियो लेक्चर्स में सम्झंदासीं। असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।